कारोबार जेकॾहिं दिलि सां कयो वञे त उन जी कामयाबीअ में काई बि रुकावट न ईंदी। मुंहिंजे पोयां हीअ जेका हिस्टोरिक बिल्डिंग मौजूदु आहे दी बॉम्बे बेकरी, इहो इन्हनि लफ़्ज़नि जो हिकु वॾे में वॾो मिसाल आहे। केक ठाहिण जो कारोबार जेको आहे बॉम्बे बेकरी हिकु हिंदू सिंधी बहलाज राय गंगाराम जेको आहे पंहिंजे घर खां स्टार्ट कयो, जेको तक़रीबन 125 साल खां इहो क़ाइमु आहे, कारोबार ते हले पियो। क्वालिटी में कोई भी फर्क नहीं है आज तक। 114 साल हो गए, क्वालिटी में कोई फर्क नहीं है। आप ये देख लो। और उसकी कोई और ब्रांचेस हैं यहाँ पर? नहीं, ब्रांचेस भी नहीं है। नहीं। किसी और शहर में? नहीं। किसी और सूबे में? नहीं। कहीं भी नहीं? नहीं। यार ये एक बड़ी रीज़न हुई तो ही सिर्फ कारोबार करने या पैसा कमाइण लाइ ही कारोबार न कयो वियो। स्टार्टिंग में ये बेकरी जेको आहे सिर्फ़ 20 जा 20 केक ठाहींदी हुई, पर हाणे हिन बेकरी जो केक सिर्फ़ क़िस्मत वारनि खे ॾींदी। सौ 11 में ये बेकरी थी ऐं तक हाणे उन्हनि जी चौथी जनरेशन जेको हिन बेकरी खे हलाए थी पई ऐं चवनि था त हिन जी क्वालिटी में जेको आहे तंहिं टाइम खां वठी हींअर टाइम ताईं ज़रे बराबरि बि फ़र्क़ु न आयो। जेके बि हिन खे पसंदि कंदड़ केक आहिनि, हिननि जा केक पसंदि कंदड़ माण्हू आहिनि, उहे नंढड़ा हुया जॾहिं खां 10-12 सालनि जा, तॾहिं खां वठी केक खाइनि था पिया ऐं हाणे उन्हनि खे अच्छी ॾाढ़ी अची वई आहे, त बि अची करे हितां उहो केक वठनि था ऐं उहे इन ॻाल्हि जो प्रूफ था ॾियनि त हिन जी क्वालिटीअ में ज़रे बराबरि जी बि कमी न आई। वाओ, अमेज़िंग, वॾी ॻाल्हि आई आहे हिकिड़ी। बेकरी जेको आहे बॉम्बे बेकरी हिकिड़े घर में ई ठहियलु हुई। बहलाज राय गंगाराम जेको आहे हिकिड़े पंहिंजे घर में ई हिन जो आगाज़ कयो, स्टार्ट कयो हुयो ऐं उहो हुनजो घर ई आहे। आए हुए थे भाई साहब, 4-5 केक थे तो ये अभी वापस निकल जा रहे हैं। माण्हू ॾींहंनि खां लाइन में बीठा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि बॉम्बे बेकरी जो केक ख़ुशि नसीब खे मिलंदो आहे, सरकारी नौकरी आहे, मुश्किल से मिलता है, वो भी किस्मत वालों को भाई। 4-5 केक केतिरो टाइम लॻो? टाइम को झूठ बोल रहा है। नो वॾी रश बॉम्बे बेकरी जे ॿाहिरां, तमामु घणी रश कस्टमर्स जेके आहिनि सॼो ॾींहुं। ऐं 5 बजे बंदि थींदी आहे, काएं बजे स्टार्ट थींदा रही सुबुह जो 8 बजे खां राति जो 9 बजे ताईं। सुबुह जो 8 बजे खां राति जो 9 बजे ताईं तमामु घणी रश। ऐं पुराणा माण्हू जेके हुया उहे अची करे वठनि था केक ऐं उहे चवनि पिया था असां जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं तॾहिं बि असां इहे केक खाईंदा हुआसीं, हाणे बि असां इहे केक खाऊं था। यार ज़बरदस्त माहौल हुयो अंदरि, हेॾी हिस्ट्री हिन जी, अमेज़िंग यार। माना प्रिज़र्व, माना पंहिंजी क्वालिटी खे हिननि जेको आहे प्रिज़र्व करे रखियो आहे, पंहिंजी क्वालिटी खे हिननि अञा ताईं बरक़रार रखियो आहे। 4 जनरेशन्स हिकु ई कम में हिकिड़ो कमु करणु, हुननि जी परसिस्टेंस, हुननि जी कॉन्सिस्टेंसी त ॾिसो। वाह यार, कहिड़ो फेवरेट केक आहे सर? मुंहिंजो केक आहे कॉफ़ी जेको आहे केक आहे उहो ॾाढो मुंहिंजो फेवरेट आहे। कॉफ़ी केक, कॉफ़ी हिन जो शायदि मशहूरु बि आहे, हिननि जो मशहूरु बि आहे। ज़बरदस्त। हलो जेको असां केक वरितो हाली खाऊं था घर ॾे।